ओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। हिकु पंडित भागवत जी कथा ॿुधंदो हुओ। जॾहिं कुझु ॾींहं खां पोइ भोग पवण जो वक़्तु आयो त ॿुधंदड़ ॿेटाऊं रखण लॻा। हिकु बंगी बि परियां वेही उहा कथा ॿुधंदो हुओ। उनखे बि ॿेटा रखण जी श्रद्धा थी। हिकु प्रेमी खे रुपयो ॾिनाई त वञी पंडित वटि चाढ़े अच। हिन वञी पंडित खे चयो त ही रुपयो फलाणे बंगी ॾिनो अथव। पंडित चयो त ही कोन वठिबो। बंगी अची हथ जोड़े पुछो त साईं इहो छो नथा स्वीकार करियो। पंडित चयो तूं अछू ताईं, आऊं किथे पंडित ऐं तूं किथे बंगी, आऊं किथे। भगवान श्री कृष्ण गीता में 4 वर्ण बयान कया आहिनि। आऊं पहिरें वर्ण में तो आऊं ब्राह्मण आहियां, तूं ऐं शूद्र। आऊं सभिनी खां मथे, तूं ऐं अछूत। बंगी चयो त साईं 10 सेकंड में भगवान जो विराट रूप जो दर्शन करायो हो, जंहिंजो बयान आऊं वॾे प्रेम सां पे कयो। जॾहिं भगवान विराट स्वरूप ॾेखारियो हो, विराट स्वरूप ॾेखारियो त उन में हर जीव जंतु उन में समायल हुई। उन वक़्तु मां भगवान जे शरीर में कोन हुअसि छा? पंडित खां पुछे पियो बंगी। पंडित चयो त बराबरि तूं बि अंदरि हूंदे। बंगीअ चयो त साईं पोइ भगवान त मूंखे ॿाहिरि न कढियो, पर अवां पिया कढूं। इहो ॿुधी पंडित जूं अखियूं खुली पियूं। परमात्मा सतचित आनंद आहे, पर जीव आनंद रूप न आहे। ना त हूंद दुखी छो थिए, अगरि हुजे हा त दुखी छो थिए हा। केतिरा त दुखनि में घबराइजी था वञनि, पर जिन वेदांत जो अभ्यास चङी तरह कयो आहे, उहे ॼाणनि था त जीव बि आनंद स्वरूप आहे। जेको पाण भुलाए दुखी थियो आहे, जंहिंजो अनुभव खुलियल आहे, उहो सम्झी सघंदो त जीव बि ब्रह्म जो अंश आहे, भगवान जो अंश आहे, उन विराट स्वरूप जो अंश आहे। इन करे आनंद रूप आहे। गंगा नदी में ऐं उन मां भरियल हिकु लोटी में साॻियो ई जल आहे, ऐं लोटी वारो जल गंगा में विझिबो त उन सां मिली हिकु थी वेंदो। जेसीं ही जल लोटी में आहे तेसीं ॿियो पियो लॻे, छो त गंगा नदी जे जल में जीव आहिनि, मंदर आहिनि, जे उन लोटी में कोन था ॾिसी सघनि, समाए सघनि। इहो तुफ़ात रुगो उपाधि करे आहे। इन तरह ब्रह्म ऐं जीव बि हिकु आहे। भगवान ऐं इंसान, आत्मा ऐं परमात्मा बि हिकु आहिनि, पर उबदाइन करे जुदा लॻनि था। यानी नाम ऐं रूप जुदा अथनि, जेको सत न आहे। विचार सागर पुस्तक में जीव ब्रह्म जी एकता जो परखण त शिष्य जो सवाल आहे त जेकॾहिं जीव ऐं ब्रह्म हिकु आहे, आत्मा ऐं परमात्मा हिकु आहे, त पोइ ब्रह्म जी प्राप्ति लाइ जीवतन था कजनि। सोचो, जेका शइ अॻु में ई प्राप्त आहे, उन जी प्राप्ति करण जो कहिड़ो मतिलबु? चवंदा आहिनि न असीं भॻवान जी ॻोल्हा पिया कयूं। त शिष्य सवाल थो करे, अगरि आत्मा में परमात्मा आहे, आत्मा तव्हां वटि मौजूदु आहे, त भॻवान खे ॻोल्हण जी कहिड़ी ज़रूरत? त जीव बि आनंद स्वरूप आहे, त सुखनि जी ॻोल्हा छो था करियूं ऐं दुख छो था अचनि था? जेका वस्तु न हूंदी आहे, उन जी असल करण लाइ यतन करण त ठीकु थियो, पर जा अॻु में ई आहे, उनखे प्राप्त करण जो कहिड़ो मतिलबु? चई अगरि माण्हू वटि का शइ कोन आहे, उन लाइ उहो महिनत करे उनखे पाए, उहा त सम्झण में ॻाल्हि अचे थी, पर हिकिड़ी शइ तो पहिरीं पई आहे ऐं तूं वापसि उनखे छो ॻोल्हींदे या उनखे छो प्राप्त कंदे? उनजो जवाबु गुरु हिन रीति थो ॾिए। ऐं शिष्य अहिड़ी शंका ज़रे बि न कर ऐं पंहिंजो विश्वास न बञ। जीव बि बराबरि आनंद स्वरूप आहे, पर गुरु जी कृपा सां हू महसूसु थींदो। कंहिंजी ॿाह में कंगण पियल हुजे
उहो कपिड़े सां ढकिजी वञे ऐं हू चवे त कंगण गुम थी वियो आहे, पर को ॿियो सुॼाण ॿुधायसि त भाई ही कमीज़ जी बांह अंदरि अची वियो अथई, त हू यकदमि चवंदो त हा लधुम। अहिड़ी तरह हू कंगड़ गुम त असल कोन थियो हो ऐं हर वक़्तु उते ई हुओ। मतिलबु त प्राप्त थियल शइ लाइ बि चइबो आहे त प्राप्त थी या लधी, छो त ब्रह्म वचां उहे गुम थियल सम्झी वेठा हुआसीं। पाण खे लॻे थो भॻवानु गुम थी वियो आहे, पर भॻवानु त आहे पंहिंजे अंदरि ई। जीव ऐं ब्रह्म हिकु न आहिनि। उहो ब्रह्म बि असांखे अज्ञान या भ्रम करे थिए थो। ज्ञान पाइण सां गुम थी वेंदो आहे। असीं बि पंहिंजो असलूको स्वरूप विसारे पाण खे कंगाल सम्झी वेठा आहियूं, न त आहियूं त शाइन जा छा ब्रह्म रूप। चओ जय सियाराम। अगरि ही नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। अगरि भॻवान ई कोन फ़र्क़ु कयो त इंसान कहिड़ी शइ आहे फ़र्क़ु करण वारी। चओ जय सियाराम।